जेकॾहिं ख़ैरात करण वारो वियो त इहे अमल सालिह उन खां केरु फुरे कोन वठंदो त हाणे साईं अॻु निमाज़ी हे बाबो हो हाणे इन जो पुटु निमाज़ी थियो, इहे न थींदो। बल्कि अमाल सालिह उहे पाण सां गॾु क़बर में खणी वेंदो। ऐं इहो अथव क़बर जो हक़ीक़ी इलाज जो दुनिया जहान भरे तुरे लखनि किरोड़नि अरबनि जे मालिक खे बि तव्हां दुनिया क़बर में रुपयो गॾु अंदरि न उछलींदोसि। उनखे भला हंध बिस्तरा विछाए ॾियूंसि, भला उनखे साईं कफन को बोस्की बोस्कीअ जो वठी ॾियूंसि, कुझु बि न थींदो। सादो कफन मिलंदो, साॻे क़ब्रिस्तान में दफ़न थींदो। पर जेकॾहिं वल बाक़ियात सालिहात, अल्लाह तो फरमाए ज़िंदगी में जेकॾहिं नेकी हूंदियूं, दुनिया जा कम, दुनिया कमाइण, दुनिया जे लाइ महिनतूं करणु, इहे नेकियूं न आहिनि। नेकियूं अथव अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मबरदारी, क़ुरान मजीद पढ़णु, क़ुरान ते अमल करणु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल करणु, इहे नेकियूं अथव। इहे जेकॾहिं माण्हू जे मुठ में हूंदियूं त पोइ क़बर में वेंदो त अल्लाह तो फरमाए बाक़ियात सालिहात, इहे पाइदार अथई, इहे गॾु तोसां गॾु क़बर में हलंदियूं। हदीस शरीफ़ में तो अचे माण्हू जॾहिं क़बर में वेंदो त ॾाढो भयानक हाल थींदो, रूह मोटंदो आहे उते, कहिड़े तरीक़े सां अल्लाह तो ॼाणे। इन ते तफ़सील अजायो आहे, हीअ न हीअ मोटंदो की न हीअ मोटंदो, पोइ साह कीअं खणंदो, इनखे छॾियोसि। छो त अल्लाह जे उमूर में असांखे कहिड़ी दख़ल अंदाज़ी जो हक़ आहे। पर असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, असां ईमान आंदोसीं त बिल्कुलु सही रूह मोटंदो आहे। कीअं मोटंदो आहे इहो अल्लाह ॼाणे। रूह मोटंदो आहे, अञा माण्हू क़ब्रिस्तान में दफ़न करे जुतियुनि जा खड़का बि ॿुधण में ईंदा आहिनि त रूह मोटंदो आहे। उथारे पुछंदा त तुंहिंजो रब केरु आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सुञाणे थो, तुंहिंजो किताब कहिड़ो आहे, तुंहिंजो इस्लाम मज़हब कहिड़ो आहे, तुंहिंजो क़िबलो कहिड़ो आहे, इहे सुवाल थींदा अथसि। ऐं इन वक़्त में ॾाढो माण्हू परेशान हूंदो आहे। पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो जेको अकेलो हूंदो, तनहा हूंदो, ऐं उहो डिॼंदो, जवाब न ॾेई सघंदो। चवंदो तुंहिंजो रब केरु आहे? चवंदो आदरी, मूंखे ख़बर न आहे। अब रब जी ख़बर कान्हे तव्हां असांजो रब केरु आहे? अल्लाह असांजो रब आहे। पर इन माण्हू जंहिं ज़िंदगी में पंहिंजे रब सां ताल्लुक़ न जोड़ियो आहे, इहो क़बर में रब जो जवाब न ॾेई सघंदो। जंहिं हिन ज़िंदगी में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत न जोड़ी आहे, उन जे दीन ऐं सुन्नत सां दिलि न लॻाई आहे, त क़बर में पुछंदसि नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, त उन्हनि खे न सुञाणंदो। जंहिं माण्हू हिन अल्लाह जे किताब क़ुरान मजीद सां दिलि न लॻाई आहे, पाण न पढ़ियो आहे, बचनि खे न पढ़ायो अथई, क़ुरान ते अमल न कयो अथई, क़ुरान जे पढ़ण पढ़ाइण में जदोजहद ऐं महिनत न कई अथई, पुछंदसि त किताब कहिड़ो आहे, त हुनखे दुकान जूं बंदियूं यादि ईंदियूं, क़ुरान मजीद यादि न ईंदो। क़िबलो पुछंदसि, जंहिं माण्हू जो निमाज़ सां ताल्लुक़ ई न आहे, वैज़ा नादइतुम इला सलाति तख़ज़ूहा हुज़वा, निमाज़ ॾे सभु तव्हांजा मज़ाक उहे मस्ख़रियूं कंदो त छॾ तूं वञी पढ़ निमाज़, मां जेको मिलई तूं खणजांइ, मूंखे न ॾिजांइ। मुस्लमान ई चवंदा अथव। पोइ इन माण्हू खे क़िबलो पुछंदा, चवंदो त ला अदरी, मूंखे ख़बर न आहे। पोइ हिते चवंदो अल्लाह ताला